दे खबर कामोली थी इने ढोलण जो भूत तुझे दिमाग मां निकतो या अञा मौजूद थई? जीजा अम्मा ढोलण सां मुंहिंजो प्यार आहे ऐं प्यार में को बि गैबात नाहे हूंदो। जेकॾहिं तुंहिंजे प्यार में कंहिं गैबात जो चक्कर नाहे त पोइ हे तुंहिंजा खुलियल वार, अखियुनि जो सुरमो गायब, हे तुंहिंजा उजड़ियल हाल, ये गैबात ना आहिनि त पोइ छा आहिनि? जीजा अम्मा लॻे थो त तोखे कॾहिं कंहिंसां प्यार थियो ई कोन, छो त मालकन तोखे रेस हाकिम खान जहिड़े कुराड़े सां जो परणाए छॾियो त तोखे त ख़बर ई कोन पवंदी न त प्यार छा हूंदो आहे। ख़ामोश, बदतमीज़, वात गाड़ी छोकरी, तू मुझे ऐं हाकिम खान जे सच्चे प्यार ते टटोलियूं थी करी, शर्म कोन थो अचे? तोखे कहिड़ी ख़बर आहे हाकिम खान भले ई कुराड़ो पर हुन जी दिल जवाननि वांगुरु धड़कंदी हुई। पर जीजा अम्मा तुंहिंजे दिल में त धड़को ई कोन्हे को, पोइ कीअं रेस हाकिम खान तो जहिड़ी मुर्ताह औरत सां गुज़ारियो हूंदो? हरू भरू हिकु कारियर जी हिमायत जो झंडो खणी बीठी आहे। खामोश बदज़बान, मुंहिंजो वारिस खान कारियर नाहे, हू त अमुन जो कबूतर बणिजी थो उॾरे जेको तव्हां खां हज़म नथो थिए। यादि रख कामोरी, या त तूं वारिस खान जी कुंवार बणबीअ, जे न हिन घर मां तुंहिंजो लाश निकिरंदो।